साहब वठान मुदा महक आया विकरा तव्हांजी इजाज़त हुजे त मां उन्हनि सां मिली वियुसि। उन सां मिलण में तोखे केरु नथो रोके सघे, तूं भली वञ। तव्हांखे ॿुधाइण लाज़िमी आहे न सर। तूं भली वञ उन्हनि ॾे ऐं वञी ॻोठ जा हाल हाल वठी अचु। जेतिरी तुंहिंजी दिलि चवे तूं हुन सां कचहरी करे पोइ मोटी आ। महिरबानी साहब, वॾी महिरबानी। पप्पा, मोर केॾो न सादो आहे, हर ॻाल्हि जी इजाज़त वठी वेंदो आहे। इहा ई हिन जी ॻाल्हि मूंखे पसंदि आहे न बाबा। ॿियो आहे खादम कंहिं न कम जो, जॾहिं बि कंहिं कम सां वञे न कलाक या कलाक घुम ऐं असां हुन जो इंतज़ारु कयूं। हा पप्पा, हाणे दिलि थी चवे त ख़ादिम खे कम खां जवाबु ॾेई छॾियो। मुनासिबु न आहे मां, हू रोज़ी सां लॻल आहे ऐं कम सां जवाबु ॾियणु सुठो नथो लॻे। हा पप्पा, उन करे त जवाबु नथा ॾियूंसि। हाणे इन्हनि ॻाल्हियुनि खे छॾ। बाक़ी हाणे तूं मूंखे इहा ॻाल्हि ॿुधाए पंहिंजे सौट जे बारे में, त तूं राज़ी आहीं या न आहीं? जेकॾहिं बाबा तूं राज़ी आहीं त मां मङणी जी तारीख़ रखी छॾियां। ठीकु आहे पप्पा, मां मङणी कंदसि, पर 2 साल ताईं मां शादी न कंदसि, छो जो मूंखे सौट खे आज़माइणो आहे। ऐं जेकॾहिं सौट न सुधरियो न त मां इहा मङणी ख़तमु बि करे सघां थी।